गर्दन जो दरिया। मां अॼु ई वञी पोतीअ जी इजाज़त वठी थो अचां। ॾींहं ॿिनि में पोती विझंदासीं, 2-3 ॾींहं खां पोइ शादीअ जी तारीख़ मुक़ररु कंदासीं। पोइ नंगण ते ॾिस क्या दोल वॼंदे दोल पुट हलिया अॼु तो चुमण जे लाइ कई। उठ बताई मर्द मुकाबलो करना ये किधर वाले उन्हें छो करे हाणे भर कलमो कया है रब जी राह में रवानो। पहिरियां मुंहिंजो ॾोह ॿुधायो पोइ भली मारे छॾियो। कूड़ ॻाल्हाइण जी सज़ा मौत हूंदी आहे। जे तो सच ॻाल्हाए त थी सघे तो छॾे जाऊं। छा सच ॿुधायां? मुंहिंजे भाउ बादल खां मोटरसाइकिल जी फुर्ती। घुल मिल जाना ही सुपर है। बिग फ्रेंड्स सुपर, सुपर है जिंदगी। उनमें तू शामिल हो है ना? मां कोन पे वञा, जबरदस्ती मल्हार मूंखे वठी वियो। सच थो ॻाल्हायां त बि मारियो था। इहो ही न करे त जी तू ॿीहर ग़लती न करी। हाणे आप पंहिंजे बिगड़ शिकर पंहिंजे पीउ सुल्तान खे ॾेखार जाए। वरिया में गाड़ी स्टार्ट कर। कुंज तो मिठल से शादी करण जो सोचियो किए? तोखे त खबर आ त मिठल मुंजो आ ऐं मुंजो थी रहंदो। दुआ तू मुके गलत पे समझी। यो फैसलो अम्मा ऐं बाबा जो आ, मुंजो न। जेकर तुंजो राज़पो न हुजे आ ना त अम्मा ऐं बाबा यो फैसलो न कन हा। मामा जाड़ो आयो हुयो, पटको लाए अम्मा जे पेरन में विधई। इनमें अम्मा हा करे छडी तो मां छा क्या? तू इनकार करे छडिया। साफ साफ अम्मा के चो त मां मिठल से शादी न कंदस। मुंह में इनकार जी हिम्मत ना है। जेकर अम्मा बाबा मुके खूह में उछलाइंदा तॾहिं भी मां इनकार करे कान सघंदस। जेकर तुंजी शादी पोड़े मलूक सा कराए ना त तू इनकार न करिया? कान कया हा। अम्मा ऐं बाबा जी दिल रखण लाए माठ में रहा। कुछ भी हुजे कुंज, पर तोखे मिठल से शादी ना है करनी। यो मुझो फैसलो ना है, अम्मा ऐं बाबा जो है। वनी उन्हन के चो। जडे मिठल मुंजो रिश्तो घुरियो त अम्मा ऐं बाबा राजी न थिया ऐं मूं भी अम्मा के मिनतू कयूं, पर तडे भी अम्मा राजी न थी। मुझे जिंदगी बर्बाद करे हान अम्मा पांजे भा के राजी थी करे। ना कुंज न, इया शादी मां थियण कान दींदीस। तू छा कंदी? अम्मा ऐं बाबा सा विड़ंदी? मां मिठल के रोके छडींदस। मिठल तुंजी मनी दो? मिठल मुखे चाहे थो, अज भी मुखे ओतरो ही चाहे थो जेतरो मुसा पहिरियां प्यार कंदो। मुंजी भेण सुठो अथे त इन शादी का इनकार करे छड। जेकर तो इनकार न कयो ऐं इया शादी थी त शादी वारी रात मां मिठल सा भजी निकरंदस। तुझो दिमाग तो खराब ना है? हाँ हाँ, मुझो दिमाग खराब थी है। मां मिठल लाए दुनिया छड़े थी सगा। आलम खान असा जी गिची में पहुंची विया। असा उन्हीं सा विड़न जी सग रखूं था। सुभाणे तव्हां मयार न ॾिजो त तव्हां वॾे कदम खणण खां पहिरियां मूंसां सलाह कयो आहे। तव्हांखे त ख़बर हूंदी त आलम खान जे भाउ खां मोटरसाइकिल फुर थी। कंहिं कहीं इहा ख़बर न पई ऐं न वरी उनजो को सबूत आलम खान के हथ आयो। हुन अजाया इल्ज़ाम हणी असांजे ॿिनि दोस्तनि खां ॿ गाॾियूं फुरकियूं आहिनि ऐं मुंहिंजे भाउ गुलू खे रतो रत करे उनखां भी गाड़ी फुर करे वियो आहे। जेकर इन्ही प्लान में असां आलम खान जो घेरो तंग कयूं त वॾी खून रेज़ी थींदी ऐं मां नथो चाहियां त मामूली ॻाल्हियुनि तां के खून थियनि। मां चवां थो असांजे मथां का भलाई कयो। जेको फ़ैसिलो थियल आहे न उन ते अमल करायो ऐं सुभाणे जे सिज में आलम खान के चओ त ही ॻोठ छॾे हलियो वञे। जेकॾहिं ॻोठ खाली नथो करे ऐं बज़ित बणिजे थो त पोइ तव्हां असांखे इजाज़त ॾियो। पूरो ॻोठ साण करे
आलम खान ऐं उनजे खानदान जा हथ ॿधी ट्रकुनि में विझी बॉर्डर क्रॉस कराए अचूं। ठीक है सुल्तान, मुराद आलम खान के घुराए उन खां गोठ छॾण जो वक़्तु थो घुरा, पर जो 2-3 ॾींहं मोहलत थो घुरे त पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। रहिस सब्र करण ज़हर जो ढुक पीअण बराबर आहे, पर असां तुंहिंजी ख़ातिर इहो सब्र कंदासीं ऐं अमुल ख़ातिर इहो ज़हर जो ढुक बि भरींदासीं, पर मोहलत सिर्फ़ 2 या 3 ॾींहंनि जी, इन खां वधीक न ॾिजो। मां त हुन मथां ज़ोर रखंदुसि त सुभाणे जे सिज में ई हितां निकिरी वञे, पर जेकॾहिं हू मोहलत थो घुरे त पोइ हुनखे मोहलत ॾियणी पवंदी, ऐं उन वक़्तु पूरे थियण खां पोइ बि जेकॾहिं हुन कुथायूं कयूं त सुल्तान पोइ मां सां गॾु आहियां। मूंखे तव्हां मां इहा ई उमेद हुई। बी इते बी उस्ताद रोकीस रोकीस, अरे परे थियो, मूंखे तकड़ो कम आहे। खबर आहे जेका तुंहिंजी कोटा में छुटी थी वञे, पर इते बी हिसाब किताब ॾेई पोइ अॻिते वञ। हिसाब किताब छाजो हिसाब किताब? नानी ॾाण असां ॿिन्हिनि खे दिलि ते कुटियो आहे, इहो प्लान तोखां वठंदासीं। बाबा जेकॾहिं सियाणीअ तव्हांखे मारियो आहे त उनजो प्लान वञी उन खां वठो। नानी सियाणी किथे, ॾाइण चो ॾाइण औरतुनि जे मथां असां हथ नायूं खणंदा, तंहिंजे करे उनजो प्लान असां तोखां वठंदासीं। राब ईंदा तोखे घणियूं ॾिठियूं आहियूं उस्ताद, गिणण खां ॻाल्हि करी ऐं अहिड़ो अचल मूं सां बि कयो। असां 2 ॼणनि 250-250 ॾेई डॉक्टर खां मलम पटी कराई। हिन महिल असां तोखे 60 गोलियूं ऐं तूं 500 रुपया डॉक्टर खे ॾी, इहो फ़ाइदो कंहिंजो? 500 असां 500 तुआरा, धक असांखे लॻनि, सूर बि असांखे थियनि ऐं पैसा वरी डॉक्टर खणी वञे, इहो मुनासिब न आहे। न न बिल्कुलु न। हाणे असां इहो फ़ैसिलो कयो आहे त असांखे तूं पादरनि जी चटी 500 रुपया भरे ॾिने। न बा मां छो 500 भरिया? पोइ भली पादर खां मां चवां थो। अरे तूं छा चवंदे, तूं एतिरो मोतबर न आहीं। तूं सिर्फ़ ॿुध, कन ॾेई ॿुध त कन खे मरटो ॾेई पटी न छॾियईं। यार मां तव्हां मां छो अची फाथो आहियां? फाथो ई न त वधीक फतक न, इज़त सां 500 रुपया कढ ऐं हितां खिसक सूरत पढ़। 500 छाजा 500? 5 रुपया बि कोन ॾींदोसांव। मुंहिंजा हथ ख़र्च था कनि, जल्दी 500 रुपया कढो। असांजे खीसे में जेके पैसा आहे न, उहे असां मलम पटी ते ख़र्च करे छॾिया। हिन महिल खीसे में रुपयो कोन्हे, पैसा न ॾींदी आहे मरी पवंदे। कोन ॾींदुसि, कोन ॾींदुसि। उस्ताद मां हिन खे किटकारियूं थो कढां, तूं हिन जा पैसा कढ। वारो कर न। अरे छॾियो, छॾियो छॾियो, मां चवां थो। तूं छा चवां थो? छॾियो, तूं छा चवंदे? तूं एॾो मोट बणी छा? हाणे जेको चवणो अथई न, ॾाइण वञी साणी खे चओ। अलाह जी का मार पवंदनि, सभु पैसा कढी विया। दुआ जो दिमाग़ ख़राब थी वियो आहे, शादी करण खां पोइ बि नथी सुधरे। ऐं उनखे कीअं सम्झायां? तव्हांजो चवण कोन कंदी, बाबा खे चओ तूं उहो सम्झाएसि। चरी थिए छा? या भुलिजी पंहिंजे बाबा जानी सां इहा ॻाल्हि न कजे, जे हुनखे ख़बर पई त शादी खां पोइ बि दुआ जा पेर साॻिया आहिनि त उनखे गोली हणण में देर न कंदो। पोइ अम्मा मामा खे जवाब ॾेई छॾ, ज़रूरी नाहे त मां मिठल सां शादी कयां, रिश्ता ॿिया बि घणा आहिनि। हुए थी सघियो पे त अदा खे जवाब ॾियां, पर हाण न। अम्मा दुआ जिद करे थी तो तू जिद ता लही वञ। जिद कोन थी कयां, थोड़ो सोच। तुंहिंजी मिठल जी शादी खां पोइ दुआ आसरो पले वेंदी ऐं हुनजो घर आबाद थी वेंदो। जेकॾहिं दुआ कोई ग़लत कदम खणी वेठी तो उनजो जिम्मेवार केरु हूंदो? तोखे अजायो डेजारे वई आहे, कंदी कुझु बि कोन। दुआ वॾी जिद्दी आहे, जेकॾहिं उनखे ॿी का वाट न मिली त ज़हर खाइण में देर न कंदी। तूं हुनजो न सोच, दुआ खे पाण ई सम्झाईंदसि। जेके बि तोसां ॻाल्हियूं करे वई आहे न, उहे कंहिंसां बि न कजांइ, पंहिंजी दिलि में दफ़न करे छॾिजांइ। ठीकु आहे मां चईं थी त मां ख़ामोश रहंदसि, पर दुआ ख़ामोश न रहंदी। हू मुंहिंजी शादी में को न को मसलो ज़रूर खड़ो कंदी। मूंखे त इहो ख़ौफ़ आहे किथे दुआ मुंहिंजी शादी न फिटाए वेहे। अलाह सणाई कंदो, तूं परेशान न थी। हाणे आउं बि इहा ई कोशिश कंदसि त जल्द खां जल्द तुंहिंजी शादी करायां, जीअं इहो मथे जो सूर ख़तम थिए। अदी दुआ नज़र नथी अचे। हूंदी पंहिंजे कमरे में सुतल, छॾ तो हुनखे, वेझो थी त ॻाल्हि ॿुधाई। मूं पकी ख़बर ॿुधी आहे त कुझु ई ॾींहंनि में कौन जई मिठल जी शादी थियण वारी आहे।
सवाल ही पैदा न थो थे कूंज सिर्फ गोराम खान जी आहे ॿियो कंहिंजी बि न उन सां शादी कंदुसि त सिर्फ मां ई कंदुसि ॿियो को बि न थी मूंखे वॾा सुख ॾींदा त ॼाण मुंहिंजे हूंदे मुंहिंजी भेण सां शादी कंदो। आस्ते ॻाल्हायो छोकिरी घर में आहे ॿुधी न वठे। कान ॿुधंदी अदा कान ॿुधंदी उहो त निंड पियल आहे। तव्हांजो मूंसां वाइदो थियल हो त कूंज जी शादी सिर्फ मूंसां थींदी ॿियो कंहिंसां बि न। इन ई शर्त ते दुआ जड़ी किनी मछीअ खे मां पंहिंजी गिची में विधो। कूंज सां शादी तुंहिंजी तॾहिं ई थींदी न जॾहिं असां दुआ खे ख़तम कंदासीं। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ अॼु राति मां दुआ खे घुटो ॾेई मारियां थो। जे हिन तो ईअं कयो त छा अकबर खान असांखे छॾे ॾींदो? मञा थो त अकबर खान असांखे कोन छॾींदो पर दुआ जे हूंदे मुंहिंजी कूंज सां शादी बि कोन थींदी। इन जे करे ई दुआ खे रस्ते तां ई हटाइणा पवंदा। दुआ खे रस्ते तां हटाईंदासीं पर कम अहिड़े तरीक़े सां थियणु घुरिजे जो माण्हुनि खे लॻे त ख़ुदकुशी आहे। समझो ॻाल्हि खे। ही छा मां त हिननि खे पंहिंजो सजण सम्झी वेठी हुयसि ऐं ही मुंहिंजी मौत जो प्लान पिया ठाहिनि। छा सच में मूंखे मारणु चाहिनि था? न इहे नथो थी सघे। मां नथी मरणु चाहियां। हाणे त कुझु न कुझु मूंखे सोचणो पवंदो न त ही त मूंखे मारे छॾींदा। मां चवां थी त ज़हर ॾेई मारे छॾियोसि। छो दुआ कई चक्कर वॾे वात पंहिंजे माउ पीउ सां इहो चई चुकी आहे त मां ज़हर खाई मरी वेंदसि। चङो पर जॾहिं दुआ ऐं हुनजे माउ पीउ जे विच में को अहिड़ो माहौल पैदा थियो त असां हुनजो फ़ाइदो खणंदे दुआ खे ज़हर ॾेई छॾींदासीं ऐं पोइ इल्ज़ाम बि असांजे मथां न ईंदो। दुआ जो माउ पीउ इहो ई सम्झंदो त हुन ज़हर बि ख़ुदकुशी करे छॾी आहे। जेकॾहिं दुआ अहिड़ो माहौल पैदा नथी करे ऐं कूंज जी मिठल सां शादी थी वञे त पोइ मुंहिंजो छा सोचियो अथव? अहिड़ो मौक़ो मिली वेंदो। जेकॾहिं न बि मिलियो त दुआ खे त ख़तम करणो ई आहे न। जॾहिं त अकबर खान इन किनी मच्छीअ खे मुंहिंजी झोलीअ में विधो हो ऐं मां हुन घर मां इन किनी मच्छीअ खे पंहिंजी इज़त बणाए पंहिंजे घर में वठी आयो हुउसि त उन ॾींहुं मूं कसम खणी छॾियो हो त पंहिंजे दामन ते लॻल इन कारी दाग खे मां पंहिंजे हथनि सां धोईंदुसि। इन करे गुराम तूं का बि अहिड़ी तकड़ न कजांइ। इन छोरीअ खे मां पाण अहिड़े तरीक़े सां मारींदुसि जो गंद बि धोपी वेंदो ऐं झंडा बि असां ते न पवंदा। ठीकु आहे साईं। अकबर खान मां हिन ॻोठ में दर्दन जो दरिया। अकबर खान मूं तव्हांजे फ़ैसिले जी पंहिंजी कड़ी न आहे कई। मां त ॻोठ छॾण लाइ बि तयारियूं करे रहियो हुयुसि पर नाजाइज़ मूंखे जेल में वाड़ायो वियो ऐं मुंहिंजी खड़ा ओरांगी वई। मुंहिंजे भाउ ऐं चाचा खे गाली फुरे हुनखे रत कयो वियो। उन्हनि जो हिसाब किताब केरु भरे ॾींदो? अकबर खान कहिड़ा सबूत आहिनि तो वटि त हिन कम पोयां सुल्तानी राणा जो हथ आहे? अकबर खान मूं त हुनजा नाला बि न वरिता। पोइ तव्हां कीअं था चओ त इन्हनि कमनि में उन्हनि जा हथ आहिनि? आलम खान अवां बि सुल्तान जे भाउ मथां बेदर्दी सां ज़ुल्म कयो ऐं हुनजे दोस्तनि खे बि सरेआम ॾींहं ॾिठे जो ज़लील कयो। जेकॾहिं उहे अवां जी नज़र में ॾोही न आहिनि त पोइ उन्हनि जे मथां ज़ुल्म छो कयो? अकबर खान जेकॾहिं मां ही ॻोठ न छॾियां त पोइ तूं पंहिंजे नुक़सान जो
पाण जिम्मेवार हूंदे आलम खान पाण। अकबर खान तव्हां मूंखे ज़हर जा ढोक पियारे चुका आहियो, अञा केतिरो नुक़सानु ॾींदो? अकबर खान मां हिन ॻोठ में इज्जत सां ज़िंदगी गुज़ारणु चाहियां, पर मूंखे घाव मथां घाव ॾिना विया। मूंखे हिननि हथनि में हथियार खणण लाइ मजबूर कयो। अकबर खान मां राणा ऐं सुल्तान खां नया लाराईंदो, नहीं वरी उन में एतरी हिम्मत आहे जो आलम खान सां टक्कर खाए, पर मूंखे कमज़ोर उन्हनि फर्दनि कयो आहे जंहिंखे मूं जीअ में जायूं ॾिनियूं। मूंखे ॾुख सिर्फ़ इहो आहे त जंहिंखे जीअ में जायूं ॾिनियूं उन्हनि मुंहिंजे सीने ते बंदूक रखी। मूंखे अफ़सोस सिर्फ़ इन ॻाल्हि जो आहे त जंहिंखे मूं जीअ में जायूं ॾिनियूं, जंहिंजे लाइ मूं पंहिंजो सिर हर वक़्तु साम्हूं रखियो, उन ई मुंहिंजी पुठी में छुरो वियो। जे सिर घुरिया न, मूंखे कसम आहे पैदा करण वारे जो त सिर लाइ तरी ते साम्हूं ॾियांसि। पर अफ़सोस उन इंसान खे मूं ते एतबार न हो। वो इंसान शकी मजाज ऐं खुदगर इंसान आहे। बाबा साईं, ही समूरा इशारा तव्हांजे तरफ़ हुआ, इन में को बि शक न आहे बाबा साईं त तव्हांजे सॻे भाउ खां वधीक तव्हांजो सॼण आलम खान आहे। ऐं हिन वक़्तु सुल्तान ऐं राणा खान इन इंतज़ार में आहिनि त कहिड़े वक़्तु आलम खान ॻोठ छॾे ऐं तव्हां कॾहिं था कमज़ोर थियो। मां बि तव्हांखे हथ जोड़े अर्ज़ु कंदुसि बाबा साईं त आलम खान खे एतिरो मजबूर न कयो बाबा साईं जो हो ॻोठ छॾण जे बदिरां ज़हर जो ढुक भरे ऐं तव्हांजे अखियुनि जे आॾो दम ॾिए। आलम खान खे माफ़ कयो बाबा साईं, माफ़ कयो आलम खान खे। गलती किथे थी आहे, किथे थी आहे मूंखां गलती जो मूं जहिड़े ॾाहे माण्हू बि आलम खान खे सुञाणण में गलती कई। मूं हुन शख़्स मथां शक कयो जे पंहिंजनि रातिनि जो निंडूं भेटाए मुझे नंगन जे मथा पैरा ना। मां उन शख्स लाइ ज़मीन खे सोड़ो पियो कयां जे मुंहिंजी राम जे अॻियां कंडा हटाए, हेठां ई मथां ई ज़मीन मुंहिंजे लाइ हमवार कई ऐं मां उन शख्स जे पेरनि जे हेठां ज़मीन तंग पियो कयां। एॾो क्रोध मूं अंदरि कीअं पलियो जो मूंखे ख़बर ई कान पई। पाण खे सतनि राजनि जो चङो मुड़ुस पियो सॾायां ऐं अॼु ताईं पंहिंजे चङे मुड़ुसनि जो मूं को बि फर्ज़ ई अदा न कयो आहे। मुंहिंजे अकुल जे मथां अनाम जी धस चढ़ियल आहे। हाणे मूंखे उहा धस धोइणी पवंदी। हाणे मूंखे पंहिंजो पाण खे बदिलणो पवंदो, न त पोइ सतनि राजनि जी सरदारी कीअं संभाले सघंदुसि, पंहिंजी बिरादरी खे कीअं मुंहुं ॾेई सघंदुसि।
बादल सोट ॾाढी देर कई आहे अंदरि हथियार खणी वठ हली सोट खे ॾिसी अचो। बस करे वियो। आलम खान छा चयो आहे त सॼे ॻोठ खे जेकॾहिं बाहि बि लॻे न त ॿाहिरि न निकिरजो। इन लाइ चवांव थो त कुझु इंतज़ार कयो, अची वेंदो। रेस वॾे छा चए? सामान ठाहे रखो, सुबह जो हर हाल में ही घर छॾणो आहे। पर सोट बस को सवाल जवाब न, को सवाल जवाब न। सामान ठाहे रखो, हर हाल में ही घर छॾणो आहे सुबह जो। कोड़ा ओ कोड़ा निभागी के निंद तक के दिया। ओ कोड़ा उती चाय तैयार आ पियो। वञ चाह खणी आ। उती निभागा ओ मुंह ते पानी जो छंडो त हण। छियन जा मोहन आहिनि धो पंदा, तूं वञी चाह खणी आ। ऐ मुंह धो न धो सॼे ॻोठ जूं मक्खियूं तुंहिंजे वात में अकेलो ठाही वेठियूं। उती का गुरड़ी करे इहो गंद त ॿाहिरि कढ। मेरे खट ताव थारींदी है। कोड़ा जेको बि घर में दाणो पाणी हुयो न समूरो खत्म थी वियो आहे। हाणे एतिरी अटे लप बि कान्हे का जो मंझंदि खणी ॿ मानियूं पचायूं। अल्लाह बुखियो उथारींदो ज़रूर आ पर सुमारींदो न आहे। तू परेशान न थी, किथां न किथां जुगाड़ करे थो अचां। चङो तूं उथ मुंह धो त मां तुंहिंजे लाइ चांहि थी खणी अचां। वञा थो वञा, मूंखे छंडो हणी थो अचां। काॾे 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 तवाई लगी थी वञी? अदा वारा ॻोठ छॾियूं था वञनि। इहा त सुठी ॻाल्हि आहे। भाॼे जी न्यापो कयो हो, मां उन्हनि सां मिली अचां थी। का बि ज़रूरत न आहे, वापसि हल। वरी उन्हनि सां कॾहिं बि मिली कान सघंदसि मल्हार। खुदा खे मन मूंखे उन्हनि सां आख़िरी दफ़ो मिलण ॾे। चयमि न उन्हनि सां मिलण जी का बि ज़रूरत कोन्हे, वापसि हल। मल्हार हीअ चकर मूंसां भलाई कर, इहो तुंहिंजो थोरो सॼी ज़िंदगी मूं मथां रहंदो। चल बकरी धनारनि जा थक भलाई कंहिं हाँ लॻ। अॼुकल्ह खट न थो अची, किथे हूंदो आई? सुल्तान घणो वक्त रेस सां हूंदो आहियां। रेस असांजे बारे में कहिड़ी तो ख़बरूं करे? तव्हां जे बारे में के बि ॻाल्हियूं न आहिनि थींदियूं। फोटा असांजी खणी नेकी न करे पर गिला त ज़रूर कंदो हूंदो। गुलू रेस उन्हनि माण्हुनि में न आहे जो पर पुठ वेही कंहिंजी गिला करे। जेको चवणो हूंदो त मुंहं ते चई ॾींदो आहे। अॼुकल्ह रेस सां घणियूं वफ़ादारियूं पियो ॾेखारी फोटा। नीमक हराम न आहियां सुल्तान। पोइ ॿुधो न अथई, चवंदा आहिनि त तंहिंजो खाइजे तंहिंजो ॻाइजे। तूं लॾ कंहिंजी आहे? किथे ईअं त न आहे त आलिम खान वारा ॻोठ छॾी पिया वञनि। ये दुनिया दर्दन जो दरिया रूहन जे रिश्तन खे दिल था सरे सरे ईज़ा। ऐं उन्हनि खे तव्हां पाण खां हटाए बि न सघंदव बाबा साईं। ख़ुदा गवाह आहे जेकॾहिं अव्हां सां को सचो ऐं मुख़लिस हुयो न त उहो सिर्फ़ आलम खान बाबा साईं। ऐं इन आलम खान जहिड़े शींहं मुड़ुस जे करे गिदड़ अव्हां खां परे परे रहंदा आया।